अस्सलाम वालेकुम अदा आऊं इते दीवान एनर्जी जे स्टॉल अथनि असां जेका न गुरुवाट जा जेका इन्वर्टर आहे गुरुवाट ऐं जिंको ऐं लॉन्जी जेका आहिनि पैनल हुन जो डिस्ट्रीब्यूटर आहे मेन डिस्ट्रीब्यूटर आहे गुरुवाट जो त तव्हांखे पैनल ऐं गुरुवाट वग़ैरह इन्वर्टर खपे पियो त तव्हां बिल्कुलु असां सां राब्ता कयो। असांजा ऑफिस DHA फेज़ 2 एक्सटेंशन में आहिनि। बाक़ी असांजो कोर बिज़नेस ॿियो बि आहिनि बिल्डिंग मटीरियल जो तव्हां कॉन्टेक्ट करे सघनि था फ़ख्री ब्रदर्स सां गॾु। असां जेका न हिन में 10 kV जे मथे सां हा मथे स्टार्ट कई आहिनि ऐं कमर्शियल जे हवाले से रेजिडेंशियल बि आहिनि पर 10 kV खां मथे तव्हांखे मिलनि था। सोलर प्लेट्स भी हैं? जी 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 जिंको ऐं लॉन्जी जी सोलर प्लेट भी बाबा वो तव्हां जेको बि तव्हांजी ज़रूरत जे मुताबिक़ हूंदो उहो तव्हांखे सोल्यूशन ॾींदा। तव्हां कोशिशि कयो असांजे ऑफिस फ़ाइदो ठीकु ठाक मिलंदो तव्हांखे डिपेंड कंदो तव्हांजी रिक्वायरमेंट ते त तव्हांजी रिक्वायरमेंट घणी आहे। बाक़ी तव्हांखे बिल्कुलु डेफिनेटली तव्हांखे डिस्काउंट ॾींदनि। तव्हां कॉन्टेक्ट कयो असांजे ऑफिस ते कॉन्टेक्ट कयो। हाणे हींअर 3 ॾींहं जो एक्सपो आहे तव्हां हिते अचो असांजे स्टॉल ते डेफिनेटली तव्हांखे डिस्काउंट मिलंदुसि।